ग्रांड सेक्रेटरी साई मेंबर ट्रस्ट काका एमपी के गुजारिश फरीद अहमद काका के गुजारिश के दोस्तों पर स्टेशन हासिल रिसाल अहमद काका की गुजारिश इतरा से केला बकरुद्दीन काका की गुजारिश के दोस्तों पर हलफगढ़ का पेरे डॉक्टर अजीज़ुल्लाह का गुजारिश कदस त पाण पंहिंजे दोस्तनि तंज़ीमी दोस्तनि खे वठी असांजे चूंडियल उहिदेदार खे गुलनि जा हार इरशाद काका गुजारिश कंदुसि असांजे अॼु जे महिमान मोहतरम जनाब साईं मोहम्मद रफ़ीक जमाली साहब डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर डिस्ट्रिक्ट पटिया जिन खे अर्ज़ु कंदुसि त पाण असांजे चूंडियल उहिदेदारनि खे हलफ़ करे अल्लाह के समझी तंजीमी उहिदे सां सचो रहंदुसि ऐं तंजीम जी बहितरी ऐं भलाई लाइ कमु कंदो रहंदुसि ऐं पंहिंजे ज़ाती मफ़ादनि खे तंज़ीम जे मफ़ादनि खे तरजीह ॾींदुसि ऐं तंज़ीम जे हर ज़ाब्ते ऐं उसूलनि जी पैरवी कंदे तंज़ीम जी वफ़ादारी लाइ जदोजहद कंदो रहंदुसि इन में का बि कोताही कंदुसि त हर सदा जो इक़्तिदार रहंदुसि अल्लाह ताला असांजो हामी ऐं मददगार रहंदो उहिदेदार कोट सुधार संगत हले नथा
सबका पहिरें आउं गुज़ारिश कंदुसि अॼु जे चूंडियल नए सदर महमद लुकमान काका साहिबनि खे त असांजे इंतिहाई नामियारे असांजे बुज़ुर्ग रहनुमा असांजे अॼु जे महिमान ख़ासि मोहतरम जनाब हाजी मिस्री काका माइल सरी साहिब जिन खे लुंगी जो तोहफ़ो पेश करे। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि गुरसा संग भलेनो काका जे जनरल सेक्रेटरी मोहतरम मदद अली काका के त असांजे मेहमान मोहतरम जनाब मोहम्मद रफ़ीक जमाली साहब जिन खे अजरक तोहफ़ो पेश करे। उन खां पोइ गुज़ारिश कंदुसि डॉक्टर अज़ीज़ ला काका के असांजे इंतिहाई मानवारे सरवई जमात पिंगार जे खलीफ़े मोहतरम जनाब साईं अली अकबर शाह साहब जे फज़ल प्रोफेसर डॉक्टर मंसूर अली शाह साहब जिन खे अजरक तोहफ़ो पेश करे। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम तारिक अली काका के तो पंहिंजे दोस्त महमद लुकमान काका जेके गुरसन खे सदर चुननि सन ख़ुशीअ में खे लुंगी जो तोहफ़ो पेश करे। तारिक अली काका असांजे जनरल सेक्रेटरी मोहतरम मदद अली काका जिन खे अजरक तोहफ़ो पेश कंदो। तारिक अली काका सभिनी चूंडियल उहिदेदारनि खे पंहिंजे तरफ़ां गुल जा हार पेश कंदो।